पुराणे वक़्त में सिंध जे सखर शहर में ताहिर नाले जो एक मुहाणो रहंदो हो, जो व्यापारियुनि खे सिंधु दरिया जे रास्ते मुसाफ़िरी कराए गुज़र बसर कंदो हो। हिकु ॾींहुं हुन वटि परमानंद नाले जो हिकु व्यापारी आयो ऐं चइण लॻो, अरे ओ मुहाणा, छा मूंखे पंहिंजी नाव में ॿिए पासे वठी हलंदे? अरे हा साईं, अचो वेहो न। हिन खां पोइ ॿई नाव में वेही पंहिंजे पाण में कचहरी कंदे ॿिए पासे हलंदा विया। एतिरे में तेज हवाउनि सां गॾु तूफ़ान आयो, बादल कारा थी पिया ऐं सिंधुअ जो पाणी बि वॾा वॾा लोॾा ॾियण लॻो। परमानंद ऐं ताहिर मुहाणो ॿिन्हिनि खे ॾाढो डपु लॻण लॻो ऐं सोचण लॻिया, अलाही असांजो आख़िरी ॾींहुं त न आहे। परमानंद भॻवान खे यादि करण लॻो ऐं ताहिर पंहिंजे ख़ुदा खे। एतिरे में परमानंद खे झूलेलाल साईं जी यादि आई। हू झूलेलाल साईं खे यादि करण लॻो, साईं, अगरि तूं सचो आहीं त असांखे बचाए। एतिरे में सिंधुअ मां हिकु पल्ले मच्छीअ ते वेठल बुजुर्ग रूप में देवता ॿाहिरि थो अचे ऐं एतिरे में सिंधु दरिया बि शांत थी पई ऐं हिकदमि मौसम बि मटिजी वियो। परमानंद ऐं ताहिर मुहाणो ही ॾिसी चौंकिजी विया ऐं हुननि पंहिंजी नाव पार लॻाई। ही करिश्मो सिंधु दरिया जे किनारे ते वेठल सभिनि सिंधियुनि ॾिठो ऐं साईं सिंधु दरिया मां निकिरी जे टकर ते वेठा, हुते ई जिंद पीर मंदिर ठहियो ऐं हिन खां पोइ साईं जी पूॼा पल्ले मच्छी ते वेठल बुजुर्ग रूप में थियण लॻी। हिन खां पहिरीं झूलेलाल साईं जी पूॼा कारी ॾाढ़ीअ में घोड़े ते वेठल जवान रूप में थींदी हुई।